जय झूलेलाल ॿारो। अचो त हाणे हफ़्ते जे ॾींहंनि खे सिंधी में छा चइबो आहे हू पाण पढ़ंदासीं ऐं सिखंदासीं। ऐं सिंधी नालनि सां गॾु हिंदी ऐं अंग्रेज़ी ॿई नाला तव्हांखे ॿुधाए छॾंदसि। मंडे खे या सोमवार खे सिंधीअ में सूमर चइबो आहे। ट्यूसडे खे या मंगलवार खे सिंधीअ में मंगल या आंगारो चइबो आहे। ॿई लफ़्ज़ इस्तेमाल में थींदा आहिनि, तव्हां कहिड़ो बि इस्तेमालु करे था सघो। बुधवार खे या बुधवार खे या वेनसडे खे बुधर या अरबा चयो वेंदो आहे। ॿई लफ़्ज़ इस्तेमालु थींदा आहिनि, तव्हां ॿिन्हिनि मां कहिड़ो बि लफ़्ज़ इस्तेमालु करे था सघो। थर्सडे खे या वीरवार खे सिंधीअ में ख़मीस या विस्पत चइबो आहे। विस्पत वधीक इस्तेमालु थींदो आहे, त बि ॿई लफ़्ज़ इस्तेमाल में थींदा आहिनि, तव्हां ॿई लफ़्ज़ इस्तेमालु करे था सघो। फ्राइडे खे या शुक्रवार खे सिंधीअ में जुमो चइबो आहे। सैटरडे खे या शनिवार खे सिंधीअ में छंछरु चइबो आहे। छंछरु बि घणेई माण्हू इनखे छंछरु बि पढ़े लाहींदा आहिनि। संडे खे या रविवार खे आर्तवार बि चयो वेंदो आहे। कुझु जॻहुनि ते माण्हू आचर बि चवंदा आहिनि, त तव्हां हुन में बि ॿई लफ़्ज़ इस्तेमालु करे था सघो। तव्हां दुबारा पढ़ां पियो। मंडे सूमर, ट्यूसडे मंगल या अंगारो, वेनसडे बुधर या अरबा, थर्सडे ख़मीस या विस्पत, फ्राइडे जुमो, सैटरडे छंछरु, संडे आर्तवार या आचर। हाणे ही बैत पढ़ंदसि। बैत जे राहीं पाण हफ़्ते जे ॾींहंनि खे दुबारा मश्क कंदासीं। हफ़्ते में थियनि 7 ॾींहं ॿार, पहिरीं सूमर, पोइ मंगलवार, मंगल खां पोइ बुधर अचे थो, बुधर खां पोइ विस्पतवार, विस्पत खां पोइ जुमो अचे थो, लिखण पढ़ण लाइ सदा तयार, जुमे खां पोइ छंछरु अचे थो, छंछर खां पोइ अचे थो आर्तवार, आर्तवार मोकल जो ॾींहुं, घुमी फिरी थियो बाग़ बहार, घुमी फिरी थियो बाग़ बहार। जय झूलेलाल।